जिला रिपोर्टर मोहम्मद सफ़र एम सेमानी डाम शोरोशेर जे फ्लाई ओवरहेड बुर्ज पुल मथा मारिजी वियल नौजवान फोरू निकितो फुर थियल रक़म ऐं सामान जी विरासत तां झेड़ो थी गयो हो। साथ ही फोरन जी फायरिंग में फोरू दोस्त मारिजी वियो। गिरफ़्तार फोरू तरफ़ां माण जो एतराफ़ तफ़सील मूजिब जाम शोरोशेर जे फ्लाई ओवरहेड ब्रिज मथा गुज़िरियल रात देर सां मोटरसाइकिल ते सवार फोरन विच में फुरियल माल जी विरासत तां झेड़ो थियण बाद साथी फोरन जी फायरिंग में एक फोरू नज़ीर अहमद बुलेदी सख़्त ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे लिम्स अस्पताल मुंतकिल कयो जिते हू फौत थी वियो। जंहिं बाद जाम शोरो पुलिस हिकु फायरिंग कंदड़ फोरू क़ादिर बख़्श ब्रोई खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिंखे जाम शोरो थाणे ते लाकअप कयो वियो। जंहिं जाम शोरो में फुर चोरियुनि जूं थींदड़ वारदातुनि ऐं मारिजी वियल संदसि फोरू खे फायरिंग करे गोली हणी माण जो एतराफ़ पिणु कयो आहे। उन हवाले से जाम शोरो पुलिस मूजिब गिरफ़्तार फोरू क़ादिर बख़्श ब्रोही साथी फोरू के माण ऐं काफ़ी ॾोहनि जो एतराफ़ कयो आहे। उन्हनि मां संदन हिकु साथी फ़रार थी वियो आहे, खेसि जल्द गिरफ़्तार कियो वेंदो।